अस्सलाम वालेकुम। मां आगा महबूब ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल मुंहिंजो सुवालु। अॼु जो मौज़ू अॼु जो व्लॉग जेको आहे मख़सूसु आहे सिंधी जे कुंड कुड़िछ में रहंदड़ हर नियाणी जे लाइ ऐं संदनि वालदेन जे लाइ। त व्लॉग ॾांहुं हलण खां अॻु में मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे हिन यूट्यूब चैनल ही मुंहिंजो न आहे, सिंधी अवाम जो आहे। तव्हां हिन खे ज़्यादा खां ज़्यादा सब्सक्राइब करियो, पंहिंजे ग्रुपनि में शेयर करियो ऐं ताकी सिंधीअ में सुजाॻी थिए। मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल जो मक़सदु इहो आहे त शायदि को ही मुंहिंजो ॾिसी सही राह ते अचे या गौर करे। त हलूं था व्लॉग जी तरफ़। अॼु जो जेको मां जीअं तव्हांखे ॿुधायो त अॼु जो सुवालु इहो हो त अॼु जी नियाणियुनि जे लाइ बाबा मुंहिंजा नियाणियूं तव्हांखे ॿुधो, तव्हांखे तव्हांजे वालदेन ॼम खां वठी तमामु लाड कोड ग़रीब खां ग़रीब, हारी हुजे अमीर हुजे बादशाह हुजे, जेको बि सिंध में रहे थो, जेको बि पंहिंजी धीअरूं जेके आहिनि तमामु मिठियूं आहिनि। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजी धीउ बीबी फातिमा तमामु प्यारी हुई। इन तरीक़े सां हर सिंधी खे बि पंहिंजे औलाद में पुटनि खां वधीक धीअरूं वधीक प्यारियूं हूंदियूं आहिनि। उन जे लाइ वीचारा महिनत कंदा, हर हलाईंदा, पाण बुख मरंदा, लेकिन नियाणियुनि जी ख़्वाहिश पूरी कंदा, उन्हनि खे कपिड़ा सुठा, उन्हनि जे हर ॻाल्हि जी ख़्वाहिश पूरी करण जी कोशिशि कंदा। उन खां अलावा जॾहिं ॿार नंढड़ी नियाणी 2 सालनि जी आहे, 6 महीननि जी आहे, माउ जॾहिं खीरु पीआरे थी या देखभाल करे थी, बीमार थियनि था ॿार, उन्हनि खे माउ पीउ डॉक्टरनि ताईं पहुचाइण, उन्हनि जे लाइ सॼी राति जाॻण ऐं वॾी ख़िदमतूं कनि था पंहिंजी धीअरुनि जूं। लेकिन उहे ई साॻियूं धीअरूं अॻिते हली सभु न, लेकिन चंद 1% चई छॾियो, 0.5% चई छॾियो, लेकिन असांजे सिंध में इहो वधीक रिवाजु थी वियो आहे त उहे साॻियूं धीअरूं जिन खे माउ पीउ लाॾ कोॾ सां उन्हनि जा अंगल ॿुधा, उन्हनि खे पंहिंजे जिगर जे टुकड़ो खां वधीक सम्झूं, उन्हनि जी इज़त जो जनाज़ो कढण में 5 मिंट बि कोन थियूं लॻाइनि। बिल्कुलु तव्हां चवंदो कीअं जनाज़ो था कढनि, उहो तव्हांखे तफ़सील सां ॿुधायां। अॼुकल्ह सोशल मीडिया जे करे तमामु सवलो थी वियो आहे, फेसबुकनि ते ॿियनि टियनि ते फ़ोननि ते ॻाल्हाइण। छोकिरियूं जेके आहिनि इहे छोकिरियूं या औरतूं जेके बि चई सघो था, त इहे जेके आहिनि मर्दनि जे या छोकिरनि जे कूड़नि बहाननि ते, कूड़नि दिलासनि ते, कूड़नि वाइदनि ते यकीन करे हुननि सां इश्क में मुब्तला थियो वञनि। हलियूं महीनो हले थो, 2 महीना हले थो इश्क, उन खां पोइ जॾहिं तमामु तोड़ थियो थो वञे ऐं ॾिसनि था त हाणे असां जेको आहे हिक ॿिए खां सवाइ रही नथा सघूं, त पोइ पाण में प्लानिंग था कनि त भई शादी करियूं। इन सूरत में अक्सर केसनि में मां ॾिठो आहे त छोकिरो या जेको मर्द औरत सां प्यारु करे थो या इश्क करे थो, उहो उन्हनि जे माइटनि खां रिश्तो कोन थो घुरणु वञे त को भई रिश्तो ॾियो, असां शादी करणु था चाहियूं, छोकिरी बि चाहे थी ऐं मां बि चाहियां थो, कंहिंमें हिमत ई कोन्हे त भई असां वञी कंहिं उन वालदेन खे चऊं त रिश्तो ॾियो, असां शादी शरीयत मोहम्मदी ते इज़त सां जेको बि वसाहिर आहे उन सां शादी करियूं। लेकिन छोकिरनि में बि पैसो बचारियो बि सुठो हूंदो आहे ऐं जज़्बात हूंदा आहिनि जवानी जा। छोकिरी ऐं छोकिरो पाण में प्रोग्राम इहो कंदा आहिनि त भई माउ पीउ जो जनाज़ो छोकिरी कढी, यानी इज़त सां घर मां रुख़्सत थियण जे बजाए ईअं घरां भॼी निकिरे, माउ पीउ खे सुतल छॾे, पंहिंजो जेवर दटो खयूं न खयूं, तॾहिं बि निकिरी छोकिरे जे आसिरे ते सिधो कोरट में। असांजा जज साहिब जेके वेठा आहिनि इंसाफ़ करण में त तगड़ा आहिनि कोन, लेकिन अहिड़ा केस चवंदा यकदमि हा बाबा छा आहे
आऊं साईं बालिक आहियां, न को मुंहिंजो उमिरि जो सर्टिफिकेट ॾिसंदा, न कुझु चवंदा। छोकिरी चवंदी आऊं बालिक आहियां, मुंहिंजा माइट जेके आहिनि मुंहिंजी ॿिए हंधि हिकिड़े पोड़े माण्हू सां शादी था करणु चाहिनि या नशाई माण्हू सां था करणु चाहिनि, को बि माउ पीउ ते इल्ज़ाम हणी चवंदा असां शादी था करणु चाहियूं। हू इहो बि न ॾिसंदा सभिनि जो शनाख़्ती कार्ड ठहियलु आहे न आहे, 18 सालनि खां मथे आहे न आहे, इस्लामी तरीक़े सां वारसियुनि जो ज़रूरी आहे उन में शिरकत करणु या उन्हनि जी रज़ामंदी ॾेखारणु, लेकिन उहो कुझु कोन था ॾिसनि। जज अचनि था, ठीकु आहे बाबा, वकील आयो, अची दरख़्वास्त ॾिनई, छोकिरे खे छोकिरी खे पेश कयूं, की हू जज रुॻो पुछंदो बाबा तूं ज़ोरी ज़बरदस्ती त कोन थो करे, तूं पंहिंजी मर्ज़ी सां थी शादी करी? हा, हलो बाबा हीउ स्टाम्प पेपर। ॿाहिरि अचनि थियूं कोर्ट खां पोइ, एसि ताईं त हलो ठीकु आहे, जेको कयो जो कयो। ॿाहिरि अची छोकिरी जेको माउ पीउ जी जेका इज़त सां खेॾे थी, अलाह साईं तौबा था कयूं त कंहिं माउ पीउ खे अहिड़ो सीन न ॾेखारे। हीअ छोकिरियूं ॿाहिरि निकिरी हथ में जले वेठा आहिनि। असां वरी रिपोर्टर हिकिड़ो को न को साहब ई उते कोर्ट जा जेके आहिनि उन्हनि जे अॻियां बयानु ॾींदी त भई असां प्यार जो परणो कयो आहे ऐं असांखे माइटनि मां, पोइ वरी साहब बि तव्हांखे कंहिं मां चए मुंहिंजे पीउ मां ख़तरो आहे, मुंहिंजे चाचे मां ख़तरो आहे, मुंहिंजे भाइरनि मां ख़तरो आहे, मुंहिंजी माउ। अरे बाबा तव्हांखे उन नंढो करे वॾो कयो, उन पंहिंजे जिगर जो टुकड़ो सम्झी ऐं तव्हांजो हर ख़्वाहिश पूरी कई। तव्हां ॿिनि ॾींहंनि अॼु वरी पुछंदव तव्हांजो भला कॾहिं मुलाक़ात की? चई ही प्लम्बर हूंदो तो आयो घर में, असांजो बाथरूम न पियो सही थियो तो कई प्लम्बर आया, नाकाम रहिया, पोइ हिन पाणी सही कयो जहिड़ो थी वियो। ॿी और छोकिरी जो हिकिड़ो वीडियो ॾिसी सघो था तव्हां हिन ते फेसबुक ते। उहा चए थी त मां ॿाहिरि बीठी हुई, घणी गर्मी पिए लॻी, उहो ॾुध विकिणण वारो यानी जंहिंखे लस्सी था चओ, उहो लंघियो, मूंखे ॾिसी मूंखे गिलास उहो पियारी, मूंखे उन इश्क थी वियो। पोइ असांजो फ़ोननि ते राब्तो हूंदो, पोइ असां कोर्ट में आया आहियूं। हाणे असांखे डपु आहे त असांजा भाइर या माइट या चाचा असांखे मारे छॾींदा। टी छोकिरी जो इंटरव्यू ॿुधोसीं, हुनजो मां रक्षा में चढ़ी वियसि ते इस्पताल पंहिंजे नंढड़ी भेण सां गॾु। सो जॾहिं रक्षा वारे लथो त पैसा वठण खां इनकार पियो करे, पोइ ज़ोर भरियोसीं त तमामु घटि पैसा वरितईं। मूंखे हिन जी अदा ते प्यारु अची हलियो, पोइ असांजो राब्तो थी हलियो, पोइ असां फ़ोन। अरे बाबा तव्हां 15 सालनि जी छोकिरी अगरि वञे थी या 16 सालनि जी कोर्ट में वञे, 15-16 साल माइटनि जी मोहबत तव्हां ॿिनि ॾींहंनि जी मोहबत ते क़ुर्बान करे छॾी। तव्हां पीउ जी इज़त, माउ जी इज़त न करे छॾी। त इन्हनि नियाणियुनि खे इहो मां चवणु चाहींदुसि त ख़ुदा जे वास्ते तव्हां में हिमत हुअणु घुरिजे। तव्हां पंहिंजे माउ पीउ खे मुंहं ते चई छॾियो ओॾीमहिल, जीअं अदालत में वञी बयानु था ॾियो, ओॾीमहिल माउ पीउ खे चई छॾियो त बाबा मसइलो हीउ थियो आहे, असांजो फलाणे रक्षा वारे सां, फलाणे धोबी सां, फलाणे भाॼी विकिणंदड़ सां इश्क थी वियो आहे, हाणे असांखे शादी करणी आहे, असांजी शादी करायो। एतिरे क़दुरु बि चई सघंदा त बाबा असां न त भॼी वेंदासीं। पोइ को बि पीउ पंहिंजी धीउ खे कोन क़तलु कंदो हर उहो, पर तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे। नियाणियुनि खे चई रहियो आहियां ऐं हिननि जे वालिदनि खे बि चई रहियो आहियां ऐं ॿुधंदड़नि सभिनी खे चई रहियो आहियां त सिंधी क़ौम, असां सिंधी क़ौम ग़ैरतमंद क़ौम आहियूं, रहमदिल बि आहियूं ऐं बदिले वठण में देरि कोन कंदा आहियूं। कारोकारी जे ते बि आऊं बाद में खणी ॻाल्हाईंदुसि। पोइ हीअ जॾहिं छोकिरो छोकिरी पंहिंजे माइटनि जे, छोकिरी जे माइटनि खां सवाइ शादी कंदा त हुननि जी ग़ैरत अंदरि जो सिंधी जेको आहे जाॻियो थो पए। पोइ हुनजा अगरि पीउ पोड़ो आहे त पोइ भाइर आहिनि त जेके बि वारस आहिनि जिन्हनि खे पालियो आहे, उहो इंतिकाम जी वठण में, बदिले वठण में लाइ तयारु था थियनि त भई हिन फलाणे छोकिरे असांजी इज़त सां खेॾियो आहे, असांखे सॼे ॻोठ में रुसवा कयो आहे, असांखे बदनाम कयो आहे, असांखे कंधु खणी मथे हलण जहिड़ो न छॾियो आहे। ऐं असां वरी उनखे छॾे ॾियूं, असां बुज़दिल न आहियूं, असां हिन खां बदिलो वठंदासीं। पोइ उनजे ताक़ में रहंदा महीनो 2 महीना। अगरि छोकिरा छोकिरी शहर छॾे ॿिए हंधि बि हलिया विया, जॾहिं बि वॼु मिले थो 2 महीना 4 महीना साल, लेकिन हू बदिले वठण में
इंतकाम वठण में देरि नथा कनि, पोइ वञी खे मारे था छॾीनि। इन करे असांखे जेके माइटनि आहिनि उन्हनि जे लाइ हाणे मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि, ख़ुदा जे वास्ते मुंहिंजा सिंधी भाइरो, मुंहिंजो सुवालु आहे तव्हां सां त तव्हां पंहिंजी इज़त बचाइण लाइ इंतकाम जी हद ताईं त पहुची था वञो, तव्हां पंहिंजे नियाणियुनि खे तव्हां खां अॻु में नंढी उमिरि में, इहो बि नथो चवां जेके सिंधी 6 सालनि जी छोकिरी हूंदी आहे 5 सालनि जो निकाह विझंदा आहिनि, उहो बि हिकिड़ो यानी पसंदीदा कमु आहे। तव्हां पंहिंजी नियाणियुनि खे प्यारु जिथे ॾियो था त उन्हनि सां दोस्ती वारे रिश्ते में केॾी महिल माउ पुॼी सघे थी त बाबा तुंहिंजो को चकर त कोन पियो हले, को शादी करण जो इरादो हुजे या ॿियो को हुजे त असांजी इज़त जो ख़्यालु रखजांइ, असांखे ॿुधाइजांइ त असां तव्हांजी शादी करे छॾियूं। अगरि ईअं बि नथा करे सघो त घटि में घटि पंहिंजी नियाणियुनि खे कोशिशि करे जल्द खां जल्द उन्हनि जा रिश्ता तइ करे, मिटनि में माइटनि में के इन चकर में नथा करे त भई फिलाणे जी ज़ात, फिलाणी असां सैयद या असां टूमरा या असां सिंधी पठाण, सो अहिड़ा न, जिथे सुठो मुनासिबु रिश्तो मिले तव्हां नियाणियुनि खे करे छॾियो। इन खां अॻु में जो घर छॾे भॼी वञे हली, मूंखे ख़बर आहे त 99% छोकिरियूं जेके भॼनि थियूं उन्हनि में सभु इश्क जे चकर में भॼनि थियूं, माइटनि जो को कसूर कोन्हे। माइट घणो तशदुद कोन था कनि, घरनि में कमकार कहिड़ो थो थिए घर में, माउ त सदिके थी वेंदी आहे औलाद जे मथां, त माउ जे तरफ़ां या ॿियनि भेणुनि जे मथां हुनखे का तकलीफ़ कोन थी थिए। तंहिं करे त इहे इन ॻाल्हियुनि खे छॾे ॾिए ऐं नियाणियुनि खे मुंहिंजी अर्ज़ु आहे त ख़ुदा जे वास्ते माउ पीउ जी मोहबत, माउ पीउ जी इज़त खां मथे 2 ॾींहंनि या हफ़्ते या महीने खां जेको छोकिरे सां इश्क हले पियो, उन जे करे तव्हां घर पंहिंजो छॾे न निकिरो, तव्हां निकिरो। केॾो सुठो थींदो क़ुर जे साए में तव्हांखे रुख़्सत कनि माउ पीउ, पंहिंजे जहेज़ ॾेई पंहिंजे तरीक़े सां निकिरो, उहो सुठो आहे। या तव्हां ईअं बदनामी वारे नमूने सां सॼी उमिरि चवंदा भई भाॼो कर, सिंधी में लफ़्ज़ आहे भाॼो कर, जेके बि मिट माइट हूंदा जॾहिं बि ॾिसंदा फिलाणे जी धीउ भाॼो कर, भॼी वञी शादी। इहो तव्हांजो ॿुॾणु जहिड़ो आहे, ग़ैरतमंद सिंधीअ लाइ तमामु ॿुॾणु जहिड़ो। त इन करे तव्हांखे गुज़ारिश आहे माइटनि खे त पंहिंजी धीअरुनि खे जल्द में जल्द शादी करायो, ऐं गॾोगॾु नियाणियुनि खे बि आहे त ख़ुदा जे वास्ते इश्क ॿियो टियों इहो कुझु बि कोन्हे, सभु दोखो आहे। तव्हांखे मिट माइट कॾहिं बि ग़लति जॻह ते कोन पढ़ाईंदा। अगरि तव्हांखे पसंदि न आहे बि उहो रिश्तो त पंहिंजी चॉइस, पंहिंजी मर्ज़ी, पंहिंजी ख़्वाहिश, पंहिंजी चूंड जेका आहे, चाहे उहो ग़रीब आहे चाहे उहो अमीर आहे, तव्हां पंहिंजे माइटनि खे ॿुधायो। अगरि माइट तव्हांजी पसंदि खे पसंदि नथा कनि या तव्हां ज़ोरी ज़बरदस्ती ॿियनि था कनि त पोइ अहिड़ो उहो फेल करियो त पोइ तव्हां सुठो बि लॻो लॻे। इहो ग़लति आहे जो तव्हां पंहिंजी 2 ॾींहंनि जी मोहबत जे मथां तव्हां पंहिंजे माइटनि खे रुसवा करियो। उमेदु आहे त कंहिं हिकु छोकिरी खे बि इहो ज़हन में अची वियो ऐं सही रस्ते ते अची वई, सिरात मुस्तक़ीम ते अची वई त सम्झो असां लख खटिया। असांजो वीलाग जेको आहे मुंहिंजो सुवालु इन लाइक बि कंदा, सब्सक्राइब बि कंदा, मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी। वधीक मां सिंधियुनि खे नसीहत करण लाइ हाज़िर थींदुसि। नसीहत करणु मुंहिंजो कमु आहे, अमल कनि न कनि उहो अलाह बहितर थो ॼाणे। इजाज़त ॾियो। ये सिंध, ये अवाम, ये पाकिस्तान।